दोस्तों मां खणी अची रहियो आहियां सिंधी मीडिया जो बिग शो धरती माला माल। हिन प्रोग्राम में आहे इनामनि जी बरसात, कार, मोटरसाइकिल, वॉशिंग मशीन, इस्त्री, डिनर सेट, अले छा छा। भले हिन प्रोग्राम में तव्हांखे ख़ूबसूरत महिमान सां कराईंदुसि मुलाक़ात, जंहिंमें हूंदा अदाकार, गुलूकार, मॉडल, होस्ट, सियासी शख्सियतूं। हिन गेम शो में तव्हां इनाम कीअं हासिल करे था सघो, इन लाइ तव्हांखे करणो पवंदो सख़्तु मुक़ाबिलो। त तयारु थी वञो, पंहिंजी फैमिली सां गॾु धरती माला माल में अचो। ही नंबर अची रहियो आहे, हिन ते पाण खे रजिस्टर करायो ऐं पंहिंजी फैमिली खे गॾु वठी अचो हिन धरती माला माल में ऐं खणी वञो इनाम। दोस्तों हिन में मज़ाक मस्ती बि ज़रूरु हलंदी, छो जो जिते भले भले हुजे तो मज़ाक मस्ती कीअं न हूंदी। मां बि कंदुसि, तव्हां बि कजो। त ज़रूरु अचो, ही तव्हांजो पंहिंजो शो आहे धरती माला माल। यकीन कयो त मूंखे ॾाढी ख़ुशी थी रही आहे। धरती माला माल। भले मूंखे बि शर्म थो अचे, मां कीअं कंदुमि। धरती माला माल, धरती माला माल।